अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक बिठुअर बाबा आला रब्बिल आलमीन अल्लाह साईं अल रहमान अल रहीम तूं सब ॼाणी ठो तोखे सब मालूम आहे। आसव में तूं पुॼाए मतलब नेक मक़सद हासिल थियनि। रहीम रहम करे, करीम करम कर या अल्लाह अल रहमान अल रहीम भोराई में भाल कई करे। सटुर अल सट्टार अल गफ़ार हिननि जे हाल ते रहम व करम कर। करीम दुख दर्द दूर कर। तूं अल गफूर अल शकूर अल नाफ़िअ या अल सलाम आहीं। तूं अल गनी सहज सुकार कर अल मोही या अल कवी मेहरबानी। हर ज़ुल्मतुन खां तूं बचाए। रहम व करम कर मूंखे बाख़बर सेहत तंदुरुस्ती नेमत हज़ार अता करे या अल कादिर अल कवी अल रज़ाक रिज़्क़ रोज़ीअ में बरकत कर अल वाली अल अलीम शफ़ी अल मुज़नबी जे वास्ते आसव में तूं पुॼाए। मिठूअ जा मतलब नेक मक़सद हासिल थियनि। अञा वधीक एहसान कर तूं असांजा धणी। रहम व करम जी नज़र तूं असांजा धणी। परेशानियूं सभु मुश्किल दूर कर। सभु अज़मतूं तुंहिंजियूं आहिनि। तूं ई भरजलो थी असांजा धणी। तूं घणो तवाब आहीं। रिज़्क़ रोज़ीअ में कुशादगी अता कर तूं असांजा धणी। खुशहाल ॾे प्यार मोहबत हथ भराए भाग नसीब अता कर तूं रहम करम सेहत शफ़ात। झोली ख़ाली आहे तलबगार आहियूं। जजा खज़ाना ॾे असां अमन जा बे औलादनि खे औलाद अता कर सवलायूं मुहाबे वास्ते वसीलो पंजनि तननि ॿारनि मामनि जो मिठूअ जा कम थियनि। तूं समीउल बसीर आहीं। असांजा धणी सवलायूं मुश्किल आसान कर बाजारा दिल घुरिया मतलब मिठूअ जा पुॼाए। मतलब नेक मक़सद हासिल थियनि। नेमत रहमत अता कर फेज़याब कदम ब कदम कामयाबी कर वास्ते मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या करीम रब दूर जेके रहनि था उन्हनि जी तोखे पारत आहे। वेझनि ते बि थिए भलाई नवाज़श जे करम कर बरकत वण जो वापार में तूं ई बर में हर हवा कामयाब कज कर हर मुसीबत दूर थिए। गर्मियुनि सर्दियुनि तूं बचाए। दंतन खां बचाए। हर हंध कुंड कुड़छ में आसो में तूं पुॼाए। लाहे मुझारा मिठूअ जा बाजारा बाझ कर तूं हर हाल में बाजारा बाझ। हाल बेहाल तुंहिंजे चारा बाझ करे बाझ झोरी लगी पई आहे। पंहिंजे ज़मान में रखो दुख सुख में गॾु दूर कर बाजारा बाझ कर या अल्लाह रब।